हिंगोजा में जसकम जे सर ते मलीर में बैरिया टाउन के कब्जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त पीपल्स पार्टी के सहकार सां मलिक रियाज़ क़दीम वसंदनि ते कब्ज़ा करे रहियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। इन वक्त मौजूद आहियूं प्रेस क्लब हिंगोजा में, जिते कारकुन जेके आहिनि जीएसएन जा उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जेके लीला जा आतण ऐं उन खां जेको बैरिया टाउन आहे, जेके ॻोठ मसमार कया पिया वञनि, तारीख़ी ॻोठ आहिनि। अचो त उन्हनि अॻवाननि सां मौजूद आहियूं, उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। सिंध खे ज़ाती मिल्कियत सम्झी करे उन ते वालार करे रही आहे ऐं उन में असांजे आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टीअ जो वॾो किरदारु रहियो आहे। त उन सिंध खे हमेशह बीह करे दाड़ो हणायो आहे ऐं सिंधी माण्हू पंहिंजे वित वसार कूकू दाऊं कंदा आया आहिनि। उन में असांजा कामरेड दोस्त हुजनि, कॉम्प्रेस धुरियूं हुजनि, सभिनी हमेशह पंहिंजो पाण मल्हायो आहे। पर हीअ जेके साज़िशूं आहिनि, बेटनि जी वालार हुजे या डोमिसाइलनि जा मसला हुजनि, इहा हिकिड़ी वॾी साज़िश आहे। त धारियुनि खे सिंध में एतिरो मज़बूत कयो वञे जीअं सिंधी क़ौम जो वजूद न रहे। हीअ असांजे वजूद जे ख़तरे जी ॻाल्हि आहे ऐं सिंध जे वजूद खे कमज़ोर करण जी ॻाल्हि आहे। त जीअं सिंधी अक़लियत में तब्दील थी वञनि ऐं धारियो हिते अक्सरियत में अची वञे ऐं सिंध सिंधियुनि जी न रहे, पर ईअं न थींदो। रियाज़ मलक ऐं पीपल्स पार्टी जे हुकूमत जंहिं डीएशए ज़ुल्फ़िकार बैरिया टाउन जी जेका ही वलार आहे, जेके क़दीमी बाशिंदा आहिनि सिंधी, उहे हज़ारनि सालनि खां उते जेको आहे सो उन्हनि जा रहवासी आहिनि। उन्हनि खे ज़ुल्म, ॾाढ ऐं जबर ऐं तशदुद जे बुनियाद ते जेको आहे सो मलक रियाज़ ऐं आसिफ ज़रदारी उन्हनि जो सहूलियतकार बणिजी सिंध जे ॻोठनि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। त पीपल्स पार्टी जेका दावेदार रही आहे त अटो लटो ऐं अजो, ऐं अॼु उन साबित कयो आहे त उहो अटो लटो अजो त न, पर सिंध खे बेघर करण जी जेको उन्हनि जो मकरू चहिरो आहे, उहो अॼु सॼी दुनिया ऐं सॼी सिंध जे साम्हूं उन्हनि जो वाज़े थियो आहे। ऐं असीं पीपल्स पार्टी जी हुकूमत खे चऊं था त तव्हीं जेको आहे सो अवामी एहतजाज रद्दमल खां बाद जेको तव्हां हीअ हथ टोकियूं FIRूं कटियूं आहिनि, इन्हनि सां मसइलो हल न थींदो। असांजो हीअ एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं उन्हनि मुल्ज़मनि खे, उन्हनि ज़ालिमनि जाबरनि खे कानून जे कटहरे में आणे उन्हनि खे पंहिंजे अंजाम ते पुॼायो वञे। टाउन में जेका गुंडागर्दी कई अथनि, ग़रीबनि जा, मिसकिननि, सिंध जे मारोड़नि जा घर ॾाथा अथनि, उन्हनि खे बेघर कयो वियो आहे, उन्हनि ते तशदुद कयो आहे, उन ख़िलाफ़ अॼु एहतजाज आहे। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे आला इदारनि खां त ख़ुदारा पंहिंजे ख़ुदा खे मञो, पंहिंजे कानून तहत इन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन। उन्हनि जे लाइ सिंध गवर्नमेंट उनखे शनासी कार्ड बि इशू थी करे, डोमिसाइल बि इशू थी करे, पर सिंधियुनि जे लाइ हिनमहिल ताईं सिंध गवर्नमेंट को बि अहिड़ो असराइतो कमु या को अहिड़ो अमली कमु न कयो आहे जंहिंसां को सिंध खे फ़ाइदो पियो हुजे। असांखे इंतिहाई ॾुख थो थिए ऐं शर्म थो थिए त हीअ सियासी पार्टियूं जेके बि आहिनि, इहे अलाए छो ख़ामोश आहिनि, अलाए कहिड़नि ॾिणनि में लिकियल आहिनि। जॾहिं वोट जो टाइम थो अचे त सिंधी माण्हुनि खे बेवकूफ़ करे अटे लटे जो नारो हणी उन्हनि खां वोट वठी ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो हयो थो वञे। ख़ुदारा इहो धाड़ो हणणु बंदि कयो ऐं सिंधियुनि सां ज़ुल्म बंदि कयो। जीअं त ही बैरिया टाउन कराची में जेके सिंधी रहनि था, उन्हनि ते मुख़्तलिफ़ ॾींहंनि माना मुख़्तलिफ़ मरहलनि में उन ते जेको आहे यलगार थी रही आहे, उते हमला थी रहिया आहिनि, उन सिंधियुनि खे जेको आहे तशदुद करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे इन जी इहा ई साज़िश आहे त सिंधियुनि खे अक़लियत में जेको आहे तब्दील कयो वञे। पर ईअं न थींदो, छो त सिंधी अञा ज़िंदा आहिनि। जेसिताईं सिंध में हिकु बचो बि ज़िंदा हूंदो, इहा शइ न बर्दाश्त कंदो। ऐं असां इहा जेको आहे इन्हनि जी थियल तशदुद जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं गवर्नमेंट खां इहा ई घुर कयूं था इंसाफ़ जी, त सिंधियुनि जेके बैरिया टाउन जेको थी रहियो आहे, इनखे बंदि कयो वञे ऐं सिंधी खे तहफ़्फ़ुज़। कॾहिं बि कंहिं क़ौम खे तबाह करणो हुजे त उनखां तालीम ऐं सकाफ़त खसे वञे। अॼु जेके ही सरमाएदार तबिको आहे ऐं असांजी हुकूमत आहे, उहो बि इन ते अमल पेराए। असांखां तालीम जेको आहे कापी कल्चर ॾेई करे खसी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ मरहला तय करे असांखां जेको आहे तालीम खसी वई आहे। हाणे तेज़ीअ सां असांजी सकाफ़त खे तबाह ऐं बर्बाद कयो थो वञे। हिननि चयो त बैरिया टाउन हुजे या लीला जा आतड़ हुजनि, इन खां जेके ॿिया वरी डोमिसाइल आहिनि उन्हनि जा इशू हुजनि, मुसलसिल सिंध में जेके धारी आबाद करी आहे मुसलसिल उहे आहे, जंहिंजे करे असीं इहे एहतजाज कयो आहे। ऐं हिननि चयो त इहे जे इन्हनि खे बंदि न कयो त हीअ एहतजाज असीं एहतजाज वधाईंदासीं। पेपा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेके क़दीमी जेके ॻोठ आहिनि उहे मसमार कया पिया वञनि, उन्हनि ख़िलाफ़ बैरिया टाउन जेको सिंधियुनि मथां जेको तशदुद कयो आहे, असीं उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन जे करे हिननि चिताव ॾिनो त एहतजाज जो दाइरो असीं वधाईंदासीं। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़।